भिटशामा रजबली फौजदार जी ख़बर शामिल कंदासीं त हाला भरिसां अगवा बाद बाज़ियाब थियल नौजवान अहसन लाशारी बाज़ियाबी बाद ॻाल्हाईंदे चयो आहे त मूंखे 23 मई ते हाला रोड तां अगवा करे मुख़्तलिफ़ हंधनि ते रखियो वियो। तशद्दुद न कयनि, बसि मूंखे चयनि त असां जेको आहे पैसनि लाइ तोखे खयो आहे ऐं पैसा तुंहिंजे वालिद खां वठंदासीं, पोइ तो मात कढंदासीं। अखियूं ॿधी छॾींदा हुआ, कार मां लाहे मोटरसाइकिल ते मुख़्तलिफ़ जायुनि ते पहुचायो वियो, मानी बि वक़्त ते न ॾींदा हुआ, वारसनि खां भंग वठण लाइ दॿा विझंदा हुआ, किथे किथे रखियाऊं उहा का बि ॼाण न आहे। अॼु ओचितो पुलिस मुक़ाबले में बाज़ियाब करायो आहे। हिकु घर में तरसायो वियो जिते औरतूं बि मौजूदु हुयूं, मूंखे बुरको पाराए उन घर में खणी विया हुआ। ॿिए पासे SHO भिटशा करम इमरानी जो चवणु हो त मुसलसल मग़वी जे बाज़ियाबी लाइ कोशिशूं जारी हुयूं। अॼु खुफ़िया इतला ते न्यू सईदाबाद भरिसां कच्चे में कार्रवाई कई ऐं मुक़ाबले बाद नौजवान अहसन लाशारी खे बाज़ियाब करायो आहे। 3 जवाबदारनि खे हथियारनि समेत गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन खां वधीक पुछा ॻाछा जारी आहे। हर ख़बर बर वक़्तु ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।